साईं कीअं एक्सपीरियंस रहियो तव्हांजो इलेक्शन कमिशनर? महिरबानी राजू साहब, तव्हां असांखां जेको आहे एक्सपीरियंस था पुछो। जी जी। एक्सपीरियंस तमामु सुठो थियो। सभु पढ़ियल लिखियल माण्हू हुआ हा ऐं सभिनी जो एटीट्यूड टुवर्ड्स दी पीपल वॉज गुड। हा ऐं हिकिड़ी ॻाल्हि जेका हुई सा कुझु असां में ख़ामियूं आहिनि त बेएतमादी किन किन माण्हू ॾेखारी, पर मोस्ट ऑफ देम वर क्वाइट सेटिस्फाइड विथ दी सीक्रेसी। अच्छा हिकु अधु माण्हू हुयो जेको चल उहो त सारो त थींदो उन आहे। हा उन जे करे ई असां हिनखे रिकाउंटिंग लाइ हा जेको आहे सो ऐलान कयोसीं त जी जी। रिकाउंटिंग कंदासीं। हा ऐं उन में घणो फ़र्क़ु कोन आयो, हा छो जो असां हिकिड़ी फैसिलिटी ॾिनीसीं पंहिंजी तरफ़ां हा वोटर्स खे त जेको आहे सो तव्हां सभु मोड इस्तेमालु कयो, व्हाट्सएप बि कयो, साईं ईमेल बि कयो, ऐं पंहिंजो हू जेको फेसबुक जो मैसेंजर मैसेंजर बि कयो। हा जेका बि इलेक्ट्रॉनिक हा मीडिया पोइ सॼो। उन में छा थियो, जल्दी रिज़ल्ट डिमांड हुई कई माना कैंडिडेट्स जल्दी रिज़ल्ट अचे। हा इन करे कुझु असांजो कोताहियूं थी वियूं, छो जो जल्दी में जेके डाउनलोड पिया कयूं उन में थोरो मुंझी पियासीं ऐं सही। ॿिनि वोटनि जो फ़र्क़ु अची वियो। अच्छा हा राइट। ॿिनि वोटनि जो फ़र्क़ु अची वियो, जंहिंमें साईं पंहिंजो जुमन साहब खे फ़र्क़ु पइजी वियो ऐं पंहिंजो जुमन साहब रहिजी वियो हा ऐं पंहिंजो ज़ौर साहब खटी वियो। सही। छो जो ज़ौर साहब ऐं पंहिंजो जुमन साहब जे वोट में फ़र्क़ु हुई हिकिड़ो। अच्छा हा सही। ऐं ॿियो हिकिड़ो थियो त मां जॾहिं ॾिठो त जेकॾहिं हिकिड़े वोट जे करे रिज़ल्ट्स में फ़र्क़ु नथो अचे, पोइ मां हुनखे अलाउ कयो। उन सीक्रेसी मेंटेन न कई हिकिड़े बि वोटर। हा उहो पहिरियों मां अलाउ कयो, पर जॾहिं ॾिठुमि त जेको आहे सो माण्हू नाख़ुशि आहिनि त पोइ मां उनजो रिजेक्ट कयो। हिकिड़ो उन करे बि फ़र्क़ु पियो ऐं ॿियो डबलिंग थी वई, छो जो असां ॿ वोट अहिड़ा ख़ासि कयासीं जेका व्हाट्सएप ते बि आया अच्छा ऐं उनमें मैसेंजर। मैसेंजर ते फेसबुक बसि ते। इहो अच्छा इनमें फ़र्क़ु थियो। हाणे मुंहिंजो तजुर्बो इहो थियो त सभिनी खे हिकिड़े ई मोड में सही जेको आहे सो माना वोट कास्ट करणु खपे। ठीकु पोइ ग्रीवियंस न थियो न रहे। ठीक सही 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 ठीक सर। सर सही वॾी महिरबानी सर, वॾी महिरबानी सर, थैंक यू सर।